सॼे मुल्क में तीर ऐं शींह जे विच में मुक़ाबिलो आहे। पीपल्स पार्टी खे वॾी अक्सरियत सां इलेक्शन खटरायो। तव्हांखे 100% सीटूं पीपल्स पार्टी खे खटराइणियूं आहिनि। माण्हुनि खे सम्झायो त पंहिंजो वोट ज़ाया न कनि। 8 फरवरी ते तीर ठप्पा लॻाइनि। वफ़ाक़ ऐं सिंध में हुकूमत जी आलनि जी हूंदी। पीपल्स पार्टी अवाम खे रिलीफ पहुचाइणु चाहे थी। गॾिजी पीपल्स पार्टी जे मंशूर ऐं नज़रिए मूजिब मसइलनि खे हल कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नुशर फिरोज़ में जलसे खे ख़िताब। संदसि चवण आहे त हुन वाइदो कयो हो त बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾींदो। घटि अरसे में 20 लख घर ठाहिण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। न रुगो घर ठाराए ॾिना वेंदा पर औरतुनि खे मालकाड़ा हक़ बि ॾियाराया वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नुशर फिरोज़ में यूनिवर्सिटी ऐं NICVD जो यूनिट क़ाइमु करण जो बि ऐलान। पाकिस्तान ईरान में दहशतगर्दनि जे थाकनि खे निशानो बणायो आहे। पाक फ़ौज दहशतगर्द तंज़ीमुनि जे ठिकाणनि खे कामयाबी सां निशानो बणायो। ISPR जी पधिराई मूजिबि निशानो बणायल थाक बलोचिस्तान लिबरेशन आर्मी ऐं बलोचिस्तान लिबरेशन फ्रंट जी इस्तेमाल हेठि हुआ। ऑपरेशन इंटेलिजेंस बेस ते कयो वियो। ऑपरेशन दौरान आम माण्हुनि खे नुक़सान खां बचाइण लाइ भरपूर एहतियात कयो वियो। हमले दौरान ड्रोन्स, रॉकेट ऐं स्टैंड ऑफ हथियारनि जो इस्तेमाल कयो वियो। ऑपरेशन जो कोड नेम मर्ग बर सरमचार हो। ईरान जे मिसाइल हमले जे जवाब में पाकिस्तान जो भरपूर जवाब। ईरान जे सूबे सिस्तान में दहशतगर्दनि जे थाकनि ते टारगेट हमला। ऑपरेशन मर्ग बर सरमचार में केतिरा ई दहशतगर्द मारिजी विया। जवाबी हमले में ईरान जी कंहिं बि शहरी या फ़ौजी हदफ़नि खे निशानो नाहे बणायो वियो। पाकिस्तान पंहिंजी अवाम जे तहफ़ुज़ ऐं सलामतीअ लाइ ज़रूरी क़दम खणंदो रहंदो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ीरा बलोच जी प्रेस कॉन्फ्रेंस। ईरान जे सरकारी ख़बरू इदारे पारां सिस्तान में पाकिस्तान जे हमले जी तस्दीक। ईरान जे सूबे सिस्तान बलोचिस्तान जे डेप्टी गवर्नर चयो आहे त सिस्तान बलोचिस्तान में थियल हमले में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ईरानी शहरी न हुआ। सरवान शहर वेझो सुबुह जो 4:05 ते धमाकनि जो आवाज़ ॿुधो वियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सुभाणे क़ौमी सलामती कमेटी जो इजलास तलब करे वरितो। इजलास में पाक ईरान छिकताड़ ते गौर कयो वेंदो। आर्मी, नेवी ऐं हवाई फ़ौज जा सरबराह शिरकत कंदा। मुल्की अमनो अमान जी सूरतहाल समेत चूंडूं बाबति गौर वीचार थींदो। इजलास में शरपसंदनि ख़िलाफ़ हाणोके ऑपरेशन ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाक ईरान सरहद ते केतिरनि ई सालनि खां इन क़िस्म जा मसइला थींदा रहिया आहिनि। पाकिस्तान ईरान खे काफ़ी सोचे सम्झी करे जवाबु ॾिनो आहे। बहितर हूंदो त ॿिए मुल्क इन क़िस्म जे तकरारनि खे वधीक वधण न ॾियनि। PP अगवाड़ ऐं PP सेनेटर श्री रहमान जूं ख़ानगी TV सां ॻाल्हियूं चवे थी पाकिस्तान जा ईरान सां पुराणा राब्ता आहिनि। लाॻापा बहितर करण जी ज़रूरत आहे। हाणे पाकिस्तान ऐं ईरान खे सब्र जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती ते का बि सौदेबाज़ी न कंदो। हुकूमती अमलदारी खां महरूम इलाइक़े में कार्रवाई दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ अहम आहे। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जो ट्वीट। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ सिस्तान में इंटेलिजेंस बेस्ड कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन बि पेश। ईरान ख़िते में दहशतगर्दी जो सभ खां वॾो स्पॉन्सर आहे। अमरीका पारां पाकिस्तान में हमले जी मज़म्मत। अमरीका हूसी बाग़ेन खे ॿीहर आलमी दहशतगर्द नामज़द करे छॾियो। अमरीकी परॾेही खाते जी तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त ईरान 3 पाड़ेसरी मुल्कनि जे सरहदुनि जी भञकिड़ी कई आहे। ईरान पंहिंजे ख़िते में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो दावेदार आहे। ईरान जे करे ई अमरीका इराक़ में मौजूदु आहे। हूसी अमरीका जी सलामती लाइ ख़तरो आहिनि। अमरीका ऐं इतिहादिन हुसैन खे जवाबु ॾियण जो फ़ैसिलो कयो। हुसैन समुंड अंदरि सामान खणी वेंदड़ जहाज़नि खे निशानो बणायो।
2017 में पुट खां पघार न वठण ते कढियो वियो। 5 जजनि चूंडियल वज़ीर आज़म खे ग़लत फ़ैसिले ज़रिए नेकाली ॾिनी। जेकॾहिं मूंखे न कढियो वञे हा त मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी न हुजे हा। असांजी हुकूमत न किराई वञे हा त घर घर रोशनी हुजे हा। असांजी हुकूमत हुजे हा त हारी ख़ुशहाल हुजनि हा। मूंखे न कढियो वञे हा त डॉलर अॼु बि 100 रुपयनि जो हुजे हा। मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ जो हाफ़िज़ाबाद में जलसे खे ख़िताब। असां 8 मई वारा आहियूं, 9 मई वारा न। 28 मई वारनि पाकिस्तान ठाहियो, 9 मई वारनि रियासत ते हमिलो कयो। असां 2 रुपयनि में मानी ॾींदड़ आहियूं ऐं 9 मई वारा महांगाई जो तूफ़ान आणण वारा आहिनि। जेको तव्हांखे शहीदनि जी यादगार ते हमला करण जो चए, उहो तव्हांजो हमदर्द नथो थी सघे। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो हाफ़िज़ाबाद में जलसे खे ख़िताब। अवाम खे रोज़गार रुगो पीपुल्स पार्टी ॾींदी आहे। अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी खे वोट ॾेई वज़ीर आज़म बणाए त जीअं हू अवाम जी ख़िदमत करे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो टंडो मोहम्मद ख़ान में जलसे खे ख़िताब। चवे थी, टंडो मोहम्मद ख़ान पीपुल्स पार्टी जो किलो आहे। पीपी हमेशह टंडो मोहम्मद ख़ान मां कामयाबी माणी आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ आम चूंडनि जी मॉनिटरिंग लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटी में घरू सेक्रेटरी चइनी सूबनि जा चीफ सेक्रेटरी शामिल हूंदा। 7 मेंबरनि ते ॿधल कमेटी जो कन्वेनर मवासिलाती वज़ीर हूंदो। नोटिफिकेशन मूजिबि कमेटी आम चूंडनि लाइ सिक्योरिटी इंतज़ामनि जी निगरानी कंदी। कंडियारो जे सलीमाबाद पाड़े में जवाबदारनि डंडा हड़ी पीरसन खे क़तल करे छॾियो। पुलिस पीरसन कुर्बान मला जे क़तल में मुलविस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गोसपुर वेझो ॻोठ गुल बेग जागीराड़ी में पाणी जे वारे तां 2 धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल, गोलियूं लॻण सबबि 20 वरियनि जो ज़ाहिद जागीराड़ी मारिजी वियो। न्यू सईदाबाद में 7 वरियनि जी ॿारड़ी गरम पाणी जी बाल्टी में किरण सबबि सड़ी फोत। ॿारड़ी मुर्ग समूह घर अंदरि सड़ी ज़ख़्मी थी। अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फोत थी वई। कंबर में मुसाफ़िर कोच हेठां अचण सबबि हिकु शख़्स चीभार जी फोत। नसीराबाद नाके वेझो मंजूर गोपान कोच हेठां चीभार जी हयाती विञाए वेठो। पुलिस कोच खे तहवील में वठी छॾियो, ड्राइवर फरार। शिकारपुर ज़िले में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। मदेजी में फ्रूट ऐं सब्ज़ी खणी ईंदड़ वापारियुनि खां फुलट। मुतासिर वापारियुनि जो जिंदोदेरो पुल सखर लाड़काड़ो मुख रोड ते धरणो। ऐं धाबे जी पंप हाउस ते बिजली जो डिघो ब्रेकडाउन। 5 नंबर लाइन धमाके सां फाटी पई। कराची खे पाणी सप्लाई कंदड़ लाइन फाटड़बाद कॉलोनी ऐं भरपासे में पाणी दाख़िल थी वियो।